नासी नवा खे आगाह कंदासीं। कराची खां तालीम खाते पारां सियारे जे मोकलुनि में वाध बाबत जाली नोटिफिकेशन ठाहे सोशल मीडिया ते वायरल कंदड़ ख़िलाफ़ कार्रवाई जो फ़ैसिलो कयो वियो आहे। तालीम वारे सेक्रेटरी शीरीन मुस्तफ़ा नारे जो साइबर क्राइम कानून तहत कार्रवाई जी हिदायत कई आहे। जाली नोटिफिकेशन वायरल कंदड़ ख़िलाफ़ कार्रवाई लाइ FIA साइबर क्राइम विंग सां राब्तो कयो वञे हिदायत कई वई आहे। तालीम खाते सां मंसूब जाली नोटिफिकेशन वायरल कंदड़ ख़िलाफ़ साइबर क्राइम जी मदद सां कार्रवाई कई वेंदी, सेक्रेटरी तालीम पारां चयो वियो। इन जा वधीक तफ़सील वठंदासीं। कराची खां धरती टीवी न्यूज़ जो चीफ रिपोर्टर शब्बीर लाशारी लाइन ते मौजूद आहे। जी शब्बीर लाशारी, वधीक अपडेट कजो। बिल्कुल फौजिया, तालीम खाते पारां जाली नोटिफिकेशन ठाहे सोशल मीडिया ते वायरल करण खिलाफ़ कार्रवाई जो फ़ैसिलो कयो वियो आहे। इन हवाले सां तालीम खाते सेक्रेटरी शीरीन मुस्तफ़ा नारे जो साइबर क्राइम कानून तहत अहिड़ो पूरो नोटिफिकेशन ठाहे जेको आहे सोशल मीडिया ते वायरल कंदड़ खिलाफ़ कार्रवाई जी हिदायत कई वई आहे। सेक्रेटरी तालीम जो चवणु आहे त जाली नोटिफिकेशन वायरल कंदड़ FIA जी साइबर क्राइम विंग सां राब्तो कयो वञे। हुन चयो त ग़लति मालूमात ऐं जेको आहे शहरनि खे गुमराह करण जे जेको आहे सबबु गुमराह करण जे लाइ जेको फेक नोटिफिकेशन जो सिलसिलो आहे उहो काफ़ी अरसे खां जारी आहे ऐं साइबर क्राइम कानून जी मदद सां तालीम खाते ख़िलाफ़ सोशल मीडिया ते ग़लति मालूमात जी तशरीह कई पई वञे, उन्हनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे ऐं जेको आहे खाते जे नाले सां। ठीकु आहे शब्बीर, वॾी महिरबानी तफ़सील ॾिना।